सकरन मां रिपोर्ट करे रहियो आहे राजा नूर मोहम्मद जतोई। सकरन लॻ ॻोठ दरवेश रिंद जी रहवासण ज़रीना रिंद पंहिंजे मुड़ुस यूसुफ ख़िलाफ़ एहतजाज कंदे इंसाफ़ जी अपील कई आहे। ज़रीना रिंद जो चवणु आहे त संदसि मुड़ुस गुज़िरियल 6 महीननि खां घर न आयो आहे ऐं न घर जो ख़र्च ॾेई रहियो आहे ऐं न वरी घर जो किरायो ॾेई रहियो आहे। हिन ॿुधायो त हूअ सकरंज जी खानज़ादा पाड़े में किराए जी जॻह में रहंदी आहे, जिते 6 महीननि जो लॻभॻि 70,000 रुपया किरायो थी वियो आहे। हुन चयो त खेसि 6 नंढड़ा ॿार आहिनि ऐं हूअ पाड़ेसरनि खां मदद वठी ॿारनि जो पेट पालण ते मजबूर आहे। ज़रीना मूजिबि संदसि वालिद पिणु फ़ौत थी चुको आहे, जंहिं सबबि हूअ बेसहारा ज़िंदगी गुज़ारे रही आहे। मुतासिर औरत आला अख़्तियारनि ऐं लाॻापियल इदारनि खां मुतालबो कयो आहे त संदसि मुड़ुस ख़िलाफ़ कानून मूजिबि कार्रवाई करे खेसि ऐं संदसि ॿारनि खे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।